कराची जे इलाके नॉर्थ नाज़माबाद में पुलिस ॾोहारियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। चीपा ज़रियनि मूजिब मारिजी वियल ॾोहारी खे चीपा एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां कराची जे इलाके नॉर्थ नाज़माबाद में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। चीपा ज़रियनि मूजिब मारिजी वियल ॾोहारी खे चीपा एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाके नॉर्थ नाज़माबाद में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। चीपा ज़रियनि मूजिब मारिजी वियल ॾोहारी खे चीपा एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची जे इलाके नॉर्थ नाज़माबाद में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। चीपा ज़रियनि मूजिब मारिजी वियल ॾोहारी खे चीपा एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं एनटीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। अब्दुल ख़ालिक आगाह कजो, नॉर्थ नाज़माबाद में मुबैना पुलिस मुक़ाबलो थी वियो आहे जंहिंमें हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। छा अपडेट आहिनि नवां वटि? नॉर्थ नाज़माबाद ब्लॉक एफ सिटी स्कूल जे वेझो पुलिस जो मुबैना मुक़ाबलो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु जेको ॾोहारी आहे उहो थॾे ते मारिजी वियो आहे, जॾहिं त मारिजी वियल ॾोहारी खे हिन वक़्तु आबासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त मारिजी वियल ॾोहार जी जेका सुञाणप आहे उहा हिन वक़्तु ताईं नाहे थी सघी, जॾहिं त संदसि उमिरि जेका आहे उहा 27 साल ॿुधाई पई वञे। हीउ जेको मुक़ाबलो आहे इहो नॉर्थ नाज़माबाद ब्लॉक एफ सिटी स्कूल वेझो थियो आहे ऐं ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबलो थियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। जी अब्दुल ख़ालिक मंगी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।